सजावल में इंतजामिया पारां रमज़ान बचत बाज़ार जो क़याम अमल में आंदो वियो, जंहिंजो इफ़्तिताह एडिशनल डिप्टी कमिश्नर सजावल ज़हूर अहमद मरी गुज़िरियल ॾींहुं कयो। पुराणे मच्छी मार्केट वटि वापारियुनि जे ताउन सां बचत बाज़ार क़ाइमु कयो वियो, जंहिं में शहरियुनि खे रमज़ानुल मुबारक में मामूल सां घटि क़ीमत ते घणो सामान हिक ई जॻह तां ख़रीद करण जी सहूलत मुहैया कई वई। एडीसी 1 सजावल ज़हूर मरी मुनासिब रेट ते स्टॉल ऐं गार्डन वारनि खे विकिरो करण जी ताकीद कई। उन मौक़े ते एडीसी 1 ज़हूर मरी जो चवणु हो त हमेशा जीअं आवाम खे रिलीफ ॾियण लाइ हर मुमकिन कोशिश करे सजावल ज़िले जे अवाम खे सहूलत फराहम कई वेंदी। हिन बचत बाज़ार जो मक़सद सजावल ज़िले जी ग़रीब माण्हुनि खे मुनासिब ऐं सस्ते अघ ते सामान विकिरो करण लाइ लॻायो वियो आहे। उमीद आहे त सभु शहरी हिन बाज़ार मां फ़ाइदो वठंदा।